बस निधणका ना आहियूं या त चओ त असां निधणका आहियूं। वो हिंदू भील कोली वांगिया उहे त वीचारा निधणका आहिनि, उन्हनि वटि न अलाह न अलाह जो रसूल न क़ुर न नबी जो फरमान। असां त जो अॻवान मोहम्मद मुस्तफ़ा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। रब फरमायो तव्हां जो अॻवान तव्हां जो रहबर मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां निधणका न आहियो। तव्हां कौल में फेल में गुफ्तार में किरदार में अक़वाल में अफ़ाल में शादी में गमी में उथण में वेहण में खाइण में पीअण में पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी कयो त ॿिन्हिनि जहाननि में कामयाब थी वियो। नबी से असांखे बाथरूम में वञण जो तरीक़ो सम्झायो, बैतुल खला में फरमायो बैतुल खला में दाख़िल थियो तो पहिरियों खबो पैर दाख़िल कयो ऐं या दुआ घुरो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुस वल खबाइस। या अल्लाह मां शैतान मर्दन खां शैतान औरतुनि खां तुंहिंजी पनाह थो वठां, छो त शैताननि जी जाइ इहा हूंदी आहे, जिन्हनि जी जाइ। बाथरूम जेकर सुन्नत मुताबिक़ तव्हां बैतुल खला में वञो त शैतान तव्हांजे घर में अचे ई, जिन तव्हां वटि अचे ई। ॾंदण ॾियण जो तरीक़ो असांखे पंहिंजे नबी सेखारियो, तहारत ऐं पाकाई करण जो तरीक़ो असांखे पंहिंजे नबी सेखारियो। छा असांखे ख़ैरात जो तरीक़ो नबी से न सेखारियो? त ख़ैरात कीअं कबी आहे?